नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। कराची जी क़ौमी तक NA-240 ते नंढी चूंड खां पोइ वोटनि जी ॻणप जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्त ताईं 309 पोलिंग स्टेशन मां 111 पोलिंग स्टेशन जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा साम्हूं अची चुका आहिनि। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि MQM पाकिस्तान जो उम्मीदवार मोहम्मद अबूबकर 3827 वोट खणी अॻिते आहे, जॾहिं त तहरीक लबैक जो उम्मीदवार शहज़ादा शहबाज़ 3494 वोट खणी ॿिए नंबर ते आहे। उन खां अलावा पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार नासिर रहीम 1953 ऐं PSP उम्मीदवार शबीर कायम खनी 1645 वोट खणी सघिया आहिनि। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची जे क़ौमी तक NA-240 ते नंढी चूंड खां पोइ वोटनि जी ॻणप जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्त ताईं 309 पोलिंग स्टेशन मां 111 पोलिंग स्टेशन जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा साम्हूं अची चुका आहिनि। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि MQM पाकिस्तान जो उम्मीदवार मोहम्मद अबूबकर 3827 वोट खणी अॻिते आहे, जॾहिं त तहरीक लबैक जो उम्मीदवार शहज़ादा शहबाज़ 3494 वोट खणी ॿिए नंबर ते आहे। उन खां अलावा पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार नासिर रहीम 1953 ऐं PSP उम्मीदवार शबीर कायम खानी 1645 वोट खणी सघियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। कराची जे क़ौमी तक NA-240 ते नंढी चूंड खां पोइ वोटनि जी ॻणप जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्त ताईं 309 पोलिंग स्टेशन मां 111 पोलिंग स्टेशन जा गैर हतमी नतीजा साम्हूं अची चुका आहिनि। हिन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। इमदाद सुमरा असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। आगाह कजो इमदाद सुमरा, हिन वक़्त ताईं 309 पोलिंग स्टेशन मां 111 पोलिंग स्टेशन जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा साम्हूं आया आहिनि। हिन हवाले सां छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, NA-240 कुरंगी कराची में थींदड़ नंढी चूंड में 302 पोलिंग स्टेशन मां हिन महल ताईं गैर सरकारी ऐं गैर हतमी रिज़ल्ट मूजिबि 111 पोलिंग स्टेशन तां दाती TV के रिज़ल्ट हथ करे वरिती आहे। जॾहिं त MQM जे उम्मीदवार अबू बकर 3878, तारिक लबैक जे 3500, मुहाजिर कौमी मूवमेंट जे उम्मीदवार रफ़ीउद्दीन के 3321, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार नासिर रहीम के 1995, जॾहिं त पाक सरज़मीन जे शबीर अहमद 1645 वोट हासिल करे सघिया आहिनि। जॾहिं त बाक़ी 198 पोलिंग स्टेशन ते वोटिंग जी ॻणप जो अमल जेको आहे उहो जारी आहे। जीअं त वधीक पोलिंग स्टेशन तां गैर सरकारी ऐं गैर हतमी रिज़ल्ट साम्हूं आई त असां पंहिंजे नाज़रीन खे आगाह कंदासीं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी इमदाद सुमरा तफ़सील ॾिना।